हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानी खे ख़िराज अक़ीदत पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध समेत सॼे मुल्क में आशूर जो ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। आशूर जे मौक़े ते नंढनि वॾनि शहरनि में रवायती मातमी जुलूस ऐं मजलिसूं, लखें अज़ादारनि जी शिरकत, हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं। 10 मुहर्रम जी मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम। अक्सर शहरनि में अॼु बि ॿियल सवारी ते पाबंदी ऐं मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल रहंदी। कराची में आशूर जो मरकज़ी मातमी जुलूस नश्तर पार्क खां बरामद। सदर एम जिना रोड ऐं ॿियनि रिवायती रस्तनि खां थींदो। हुसैनिया ईरानिया खारादर में नहर थींदो। जुलूस जे रस्तनि ते कंटेनर्स लॻाया विया। मातमी जुलूस जे रस्तनि जी निगरानी लाइ बुलंद इमारतुनि ते निशानेबाज़ मुक़रर। जुलूस जे रस्तनि ते मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल रहंदी। सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम, वॾे अंग में अहलकार मुक़रर, रस्ता सील। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं वज़ीरनि जी नश्तर पार्क आमद। मातमी जुलूस जो जाइज़ो। वॾे वज़ीर खे IG सिंध ग़ुलाम नबी मेमण पारां सिक्योरिटी इंतज़ामनि बाबति ब्रीफिंग। मुराद अली शाह चवे थो जुलूसनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। कराची में जुलूस जी सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। सिंध पुलिस, रेंजर समेत ॿिया सिक्योरिटी इदारा अलर्ट आहिनि। मकानी खाते ऐं KMC बि इंतज़ामनि लाइ मुतहरिक आहिनि। हालतुनि खे साम्हूं रखंदे सिक्योरिटी जा बहितरीन इंतज़ाम कया विया आहिनि। हैदराबाद में करबला जे शहीदनि जी याद में अज़ादारी मजलिसूं, मरकज़ी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़ंजीरुनि ऐं छुरियुनि जो मातम। सखर शहर समेत डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में आशूर ॾिहाड़े जा मातमी जुलूस बरामद। या हुसैन जूं सदाऊं। मजलिसूं बि बर्पा कयूं पियूं। न्याज़ ऐं सबीलुनि जो ख़ासि इंतज़ाम। सिक्योरिटी सख़्त। रोहड़ी में 500 साल क़दीमी तारीख़ करबला जो ताज़ियो हैदर शाह हक़ानी जे पिण तां बरामद कयो वेंदो, जेको मुख़्तलिफ़ रवायती रस्तनि खां थींदो। रेलवे स्टेशन भरिसां कब्रिस्तान में नहर थी। लाड़काने डिवीज़न में भी करबला जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करण जो सिलसिलो जारी। मरकज़ी जुलूस में शरीक अज़ादारनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानी जी याद में मातम। जुलूस जे गुज़रगाहनि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। इस्लाम जो मान मथाहों करण लाइ करबला में ॾिनल क़ुर्बानी जी यादि में मीरपुर ख़ासि शहीद बेनज़ीराबाद में अज़ादारी। नंढनि वॾनि शहरनि, ॻोठनि, बसंदियुनि ऐं वाहुनि मां मातमी जुलूस बरामद। हज़रत इमाम हुसैन जी शहादत में मुसलमाननि लाइ अज़ीम दर्स आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण ऐं आज़माइश में साबित क़दम रहण जो दर्स ॾिनो। अॼु इस्लाम इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जी क़ुर्बानीनि जे करे ज़िंदा आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो आशूर जे ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त आशूर जो ॾिहाड़ो करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन जी शहादत जी यादि ताज़ी करे थो। क़ौम खे सब्र, महिनत करण ऐं इंसाफ़ लाइ उथण जी अपील करियां थो। असांखे ग़रीब ऐं लाचार माण्हुनि जी ज़रूरतुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। फ़लस्तीनी ऐं कश्मीरी अवाम इंसाफ़ ऐं आज़ादी लाइ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। संदन जिदोजहद पाइदार आज़म ऐं जज़्बे जो सबूत आहे। करबला जे मैदान में शहीदनि जे रत इहो साबित करे छॾियो त हक़ लाज़वाल ऐं बातिल मिटजण लाइ आहे। इमाम हुसैन रज़ी ताला अन्हु करबला जे मैदान में यज़ीद जे जाबरानी हुकूमत ख़िलाफ़ जुरत सां बीठो रहियो। हज़रत इमाम हुसैन रज़ी ताला अन्हु शहादत असांखे बातिल ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ बीहण जो दर्स ॾिए थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आशूर जे मौक़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त फ़लस्तीन जा माण्हू अज़ीम मक़सद लाइ ॾुखियायूं बर्दाश्त करे रहिया आहिनि। वलारियल कश्मीर जो अवाम जाबिर क़ुवतनि जा ज़ुल्म सही रहियो आहे। पाकिस्तानी क़ौम हिन वक़्तु वॾनि चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। हिन वक़्तु ज़रूरी आहे त असां सब्र, इतिहाद ऐं भाईचारे जो मुज़ाहिरो कयूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आशूर ॾिहाड़े ते पैगाम। चवे थो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी क़ुर्बानी ज़ुल्म ख़िलाफ़ बीहण जो पैगाम आहे। यौम आशूर असां सभिनी लाइ हक़, इंसाफ़ ऐं सदाक़त जे उसूलनि खे क़ाइमु रखण लाइ यादगार आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि कुटुंब जूं क़ुर्बानियूं इंसानियत लाइ मशले राह आहिनि। दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां आशूर ॾिहाड़े जा जुलूस, रवायती अंदाज़ में अज़ादारी। करबला जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश क़ुर्बानी जे फ़लसफ़े खे उजागर कयो वियो। सिंध में कहर जी गर्मी। सुभाणे खां अक्सर शहरनि में बरसात जो इम्कान। ईंदड़ 24 कलाकनि दौरान कराची में मौसम गरम ऐं घिमल रहण जो इम्कान आहे।
शहर के भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवाएं गजगोड़ से बरसात पवंदी। घटि में घटि गर्मी पद 32 डिग्री सेंटीग्रेड थियो। वध खां वधि गर्मी पद 37 खां 39 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो। घिमियल मौसम हुअण सबब गर्मी की शिदत में इजाफो महसूस कयो पियो वञे। जामशोर में पुलिस स्टेशन वेझो धमाको। धमाके सबब 5 पुलिस एहलकार ज़ख़्मी। 2 एहलकारनि जी हालत ॻणती जोगी। ज़ख़्मियुनि में ASI रसूल बख्श नारेजो, मोहम्मद बख्श डावज, इरशाद अली गांचो शामिल। कांस्टेबल मोइनुद्दीन शहानी, अब्दुल लतीफ़ पंवर और अब्दुल लतीफ़ संजरानी ज़ख़्मियुनि में शामिल। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल लंजार तरफ़ां वाक़े जो नोटिस। SSP जामशोर खां रिपोर्ट तलब। अमरीकी दिफ़ा वारे खाते पारां बनू हमले में फ़ौजी जवाननि जी शहादत ते अफ़सोस ऐं पोयरनि सां हमदर्दी जो इज़हार। पेंटागन जे तर्जमान मेजर जनरल पीट फ्रेडर चयो आहे त दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ अमरीका ऐं पाकिस्तान माज़ीअ में बि कमु करे चुका आहिनि। अहिड़नि तरीक़नि ते ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि जिन सां असां गॾिजी कमु करे सघूं। पाकिस्तान सां सिक्योरिटी सहकार जा लाॻापा बरक़रार रखूं पिया। पाकिस्तानी अवाम इंतिहा पसंदनि ऐं दहशतगर्दनि हथां वॾो नुक़सानु खंयो आहे। इलाक़ाई सलामती खे ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तानी अवाम ऐं हुकूमत सां गॾियल मफ़ाद आहिनि। अमरीकी पढ़ेई खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जी प्रेस ब्रीफिंग संदसि चवणु आहे त तालिबान ते ज़ोर ॾींदा रहिया आहियूं त हू इन ॻाल्हि खे यकीनी बणाइनि त दहशतगर्द हमला अफ़गान सरज़मीन तां न थियनि। पाकिस्तानी मइशत जी बहितरीअ समेत केतिरनि ई अहम मामलनि ते कमु करे रहिया आहियूं। अमरीका के सदर जो बाइडन मुल्क के सुप्रीम कोर्ट में वड्युनि तब्दीलियुनि जो मनसूबो ठाहे वरितो। सदर जो बाइडन उन बाबत पंहिंजूं तजवीज़ूं ईंदड़ कुछ हफ़्तनि में पेश कंदो, जिन में जजिस जे उहिदे जो मुद्दो मुक़ररु करण ऐं अख़लाक़ी क़दरनि ते लाज़मी अमल करणु शामिल हूंदो। सदर बाइडन आईनी माहिरनि ऐं कांग्रेस मेंबरनि सां सलाह मशवरा मुकमल करे वरिता। सदरनि ऐं आईनी उहिदनि ते मौजूद ॿियनि शख़्सियतुनि खे हासिल छूट ख़त्म करण ते गौर। जो बाइडन खे तजवीज़ुनि लाइ कांग्रेस की हिमायत घुरबल हूंदी।